मदीने में जेको मदरसो हो असहाबे सुफा जो थले ते तालिब पढ़ंदा हा 70 तालिब थले ते पढ़ंदा हा 70 मदीने जे साईं जा गुलाम उन्हनि तालिबनि में हज़रत अबू हुरैरा मुस्तफ़ा जो तालिबा हींअर तव्हां चवंदो साईं हाणे पुट ते भला मखदूम बिलाल साईं ते छॾे वञा मानी अलाए घणा टाइम हूंदी मानी अलाए घणा टाइम मिलंदी असांजा माण्हू पहिरियां ई मानीअ जे पोयां इल्म जे पोयां आहिनि ई कोन पाणी थथो आहे अलाए कोन हुज़ूर जे दौर में तालिबल तकलीफ़ूं ॾिठियूं हज़रत अबू हुरैरा पियो चवे कई ॾींहं मानी न खाईंदा हुआसीं ॾंदड़ जी किरी पवंदा हुआसीं हिकिड़े दफ़े सख्त बुख लगी हुई मदीने जा साईं पंहिंजे हवेली मुबारक ते हा मां अचे थो खट्टी में अचे बीठो आहियां माण्हू भला को अचे त मुंहिंजा चप खुश्क ॾिसी चवे ते बुख अथसि मानी ॾे थोरी देर गुज़री हज़रत अबू बकर सिद्दीक़ पियो अचे मां ॾिठो मां जो हाणे साईं अचे पियो भला अर्ज़ कयांसि का आयत पुछांसि कचहरीअ में मन समझी वञे हज़रत अबू बकर खां आयत जो मसलो पुछुम जवाब ॾेई हलियो वियो वरी हज़रत उमर आयो जवाब ॾेई हलियो वियो बुख ते हां पियो वठिजे थोरी देर गुज़री हे जो निहारिया साम्हूं मदीने जा साईं पिया अचनि सरदार पिया अचनि दिलदार पिया अचनि अड़ियन आधार पिया अचनि यतीमन यार पिया अचनि ग़रीबन ग़मख़ार पिया अचनि पीर मेरड़ी चयो इस सूरत नूं मैं जाना खाते जाने जहाना खां चओ इस सूरत नूं मैं जाना खाते जाने जहाना खा सच आखा रब दी में शाना खा जिस शान तू शाना सब बड़ी सुभान अल्लाह माँ अजमल का माँ अकमल का माँ अहसन का ओ चौके थे मेरे अली किथे तेरी सना गुस्सा आख्या किथे जा लड़िया चेजा अज मखदूम सही दे चेजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज सिख मित्रा की बतेरी है क्यों तिलड़ी ओदा सखनेरी है लो लो विच शौक चगे रीगे अजने ना ना या क्यों झरिया सुभान अल्लाह लगिया सरदारे दो जहान प्याचन कायनात जा मालिक प्याचन अज ताल बनते मानू टोकू कर तंजू कर मुला तहां पढ़ी छा कंदौ लुल्लन जे पोयां हेरे तालिबन जी इज्जत निहार मदीने जे साईं जे दीन जो तालिबा खुथा बिया उन तालिब जी एतरी इज्जत नबी करीम कई पाण फरमायूं ओ तालिब बुधायम कोन हजरत अबू बकर के आयत बुधायम कुछ कोन चाहिए उमर साईं कुछ कोन चयो सुन नबी आया आयत कान पढ़म परे खा मुस्कुराए फरमायो भुख लगी थई छा भुख लगी थई छा अबू हुरैरा चयो बुधायम कोन पाण फरमायूं अबू हुरैरा जी दिलवर ओ सोना भुख लगी थई हा सही भुख लगी आ पाण फरमायूं
घबरान बीह मां तुझी ला मानी जो इंतजाम थो कया जरे मखदूम बिलाल ते तालिब अचन इन्हन जी खिदमत करण गुलामी ॾियण नौकरी ॾियण मदीने जे साईं जा उम्मती तो ते लाज़िम इहो तरीक़ो मदीने जी साईं जो आहे पाण फरमायूं ओ तालिब जी मुंहिंजा हबीब बुख लगी थई हा साईं मूंखे बुख लगी आहे पर बीह मां अचां थो अंदरां पंहिंजे हवेली मुबारक मां खीर जो वटो खणी आया प्यालो खणी आया पर मैं अबू हुरैरा चयो अॼु त वॾा मज़ा थी विया सॼो खीर मां पियंदुमि पाण फरमायो अबू हुरैरा तुंहिंजा ॿिया साथी किथे आहिनि उन्हनि खे बि हेॾे वठी आ दिलि में सोचुमि 69 ॼणा ॿिया आहिनि खीर में त एतिरी ताक़त वसत कान्हे का थोरो खीर कीअं पी सघंदासीं पाण फरमायूं मां हुक्म जी तामील कई आहे उन्हनि खे वठी आयुमि पाण फरमायूं विरहा हिकिड़े खे ॾिनुमि ॿिए खे ॾिनुमि टे खे ॾिनुमि चौथे खे ॾिनुमि पंजे खे ॾिनुमि छहे खे ॾिनुमि सते खे ॾिनुमि अठे खे ॾिनुमि हिकिड़े प्याले मां 69 ॼणनि खीर पीतो आहे दरगाह मखदूम बिलाल साईं ते अचण वारो 70 मां आहियां पाण फरमायो तूं हाणे पी जेथो मां पीतो वरी फरमायो वरी पीतुमि फरमायो वरी पीतुमि फरमायो वरी पीतुमि एतिरो पीतो अथमि पेट भरिजी पियो पर खीर में खोट कान आई आहे अल्लाह मुनकिरन खे ॿुधायो वहाबिन खे ॿुधायो बेदीनन खे ॿुधायो दुश्मनन खे ॿुधायो तड़े काइनात जो ठाही दर्द मां ख़ुदाया पर इन जा खज़ाना ओए चाबियूं मूं मदीने जे साईं खे अता करियूं आहिनि हथ मथे तखणी जो सुभान अल्लाह त मदीने जी दुआ कयां पी पीतुम पी पीतुम पी पीतुम पी पीतुम पी पीतुम मां जो सही पेट भरजी पियो फरमाया हाणे मूंखे ॾे अरे मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले चओ नबी असां जो मालिक आहे चओ मदीने वञे मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले दी खुल्द जनाबे रबिया को बिगड़ी लाखों की बनाई है